घोटकी जे मुमताज़ शाह मोहल्ले जी रहवासिन मशहूर टिकटॉकर सुमेरा राजपूत जो पुर इसरार मौत। संदसि लाश घर मां बरामद थियो आहे। संदसि लाश घोटकी अस्पताल मुंतकिल कयो वियो आहे। जॾहिं त वारसनि मुबैना जवाबदारनि पारां क़त्ल जो इल्ज़ाम लॻायो आहे। पुलिस पारां वाक़े जी तफ़्तीश कई पई वञे। होॾां कुदरती वसीलनि सां मालामाल अमीर ज़िले घोटकी में मशहूर टिकटॉकर सुमेरा राजपूत जो लाश खणण लाइ एम्बुलेंस तक न मिली सघी ऐं लाश लोडर रक्षा ते आंदो वियो। मशहूर टिकटॉकर सुमेरा अली नामी मुड़ुस खां 3 साल अॻु में तलाक वरिती हुई ऐं पंहिंजे ॿारनि सां गॾु रहंदी हुई। पुलिस वाक़े जी तफ़्तीश शुरू करे छॾी आहे। वधीक हक़ीक़तूं पोस्टमार्टम बाद अचण जी तवक़ा कई पई वञे।